अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 28 मार्च ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30। कम वारी छोकिरी हाणे वई। इहे उहे पथर आहिनि जेके कल्ह मां उतां क्लिफ्टन तां नर्सरी तां वरिता 100 रुपए जा। हे मां पेंट करण जे मक़सद सां वरिता आहिनि। सो हिननि जूं डिफरेंट मां वीडियोस ठाहींदमि। ख़बर न आहे कॾहिं ठाहींदमि, प्लैनिंग में त अलाए छा छा अची वियो आहे। सो पर ठीकु आहे, कंदमि सही इंशाअल्लाह। ऐं व्लॉग जी इब्तिदा कयां थी। हिन महिल प्लैनिंग आहे कम जी। हालांकि मां चवंदी आहियां त प्लैनिंग न कयां, पर तॾहिं बि सोच अची थी वञे ज़हन में त भई हे करे वठां अॼु। सो इंशाअल्लाह इरादो त आहे घणो कुझु करण जो, वधीक अलाह खे ख़बर। ऐं शुक्र अलाह जो हिकिड़ो सुहिणो सुठो नओं ॾींहुं वरी नसीबु थियो आहे कुझु बहितर करण लाइ, कुझु बहितर सोचण लाइ। सो कल्ह त मूंखे काफ़ी देरि थी वई, शाम जो मां ॾाढी बिज़ी हुयमि, त मां कल्ह वारे व्लॉग में मोकिलायो बि न तव्हां खां। सो अॼु इंशाअल्लाह वरी इरादो इहो ई आहे प्रॉपर कमु करण जो। सो ॾिसूं था त छा थो थिए। अॼु प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे। हिननि जी मिटी ख़ुश्क थी वई आहे। ॿाहिरिनि प्लांट्स खे बि पाणी ज़रूरत आहे, छो त उन्हनि खे बि 2-3 ॾींहं थी विया आहिनि। त हाणे कयूं था इब्तिदा कम जी। हीअ रिली धोतमि बिल्कुलु थोरो सर्फ थोरो पाणी विझी, छो त साफ़ु सुथरी त हुई पर इलाही हथनि मां गुज़री आई हूंदी, यकीननि गुज़री आई हुई, तंहिंजे करे हिनखे धोइणु ज़रूरी हो। ऐं अंदरनि वारनि प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो आहे, ॿाहिरिनि वारनि खे पोइ ॾींदमि। खीर वारो थी वियो आहे, हिन महिल खीर करण लाइ रखियो आहे। खीर करण खां पोइ वेंदमि ॿाहिरि। हिकिड़ी एमरजेंसी में दवा खुटी आहे, उहा वठणी आहे मेडिकल स्टोर ते। कुझु कमु आहे, कुझु ॿिया बि नंढा वॾा कम आहिनि, उहे करे पोइ अची वेंदमि। पोइ अची वरी घर जा बाक़ी ॿिया कम कंटिन्यू कंदमि। किचन जो हिन महिल निमटाए छॾियां थी, थांव ॿांव अंदरि थी करे छॾियां, जेके बि सुकी विया आहिनि। जेके आला हूंदा त उहे छॾे ॾींदमि हमेशह वांगुरु। मां निकिती आहियां ॿाहिरि वञण जे लाइ, पर परियां सब्ज़ी वारो थो अचे, हुनखां सब्ज़ी वठंदमि और घर रखी पोइ वेंदमि। ऐं हीअ ॾिसो, हिन जी मां इलाही सारी कटिंग कई हुई, त हिते जेको आहे वाइट मीली बग लॻियल हो। माशाअल्लाह वधे थो, ॾाढा प्यारा गुल था लॻनि। इहे पाणी मां न ॾिनो आहे, अञा थी अचां ॿाहिरि पोइ हिनखे पाणी ॾींदमि। अॼु जे ॾींहं में कंहिं बि महिल भाॼी वारो त करे वठो ऐं हुनखां कोई वठे थो भाॼी। जॾहिं इहो अची वेंदो वेठो, भाॼी वठी घर रखी वञा पोइ वञा। 11:15 थिया आहिनि ऐं मां ॿाहिरां अची वई आहियां। कुझु दवाउनि जी सख़्तु ज़रूरत पइजी वई त उहे वठी आयमि। ऐं उनखां सवाइ ॿाहिरि वञण खां पहिरियों मां भाॼी वठी हिते रखी वई हुयमि। सो भाॼी वारे खां मां हे बसर पटाटा वरिता, पालक, धाणा ऐं मेहा, शिमला मिर्च प्लस टमाटर ऐं भिंडियूं, सावा मिर्च। सो अॼु मां सोचां थी त मेहनि जी भाॼी ठाहियां। सो भिंडियूं ऐं टमाटर ठीकु आहे। सो इहो सब्ज़ी जो बि कमु थी वियो। ऐं चिकन वारे खे फ़ोन करे छॾियो अथमि। अॼु इलाही ॾींहंनि खां पोइ मां चिकन घुरायो आहे। ठीकु ठाक फस्ट क्लास महांगो आहे। सो पर हाणे छा था करे सघूं, असांखे हिन दुनिया में ई रहणो आहे, सर्वाइव करिणो आहे। त हाणे इहे भाॼियूं सेट कंदमि, जेके जितां जूं आहिनि उते वेंदियूं। पटाटा धोई ऐं बास्केट में वेंदा। उनखां पोइ मां मेहा जेके आहिनि उहे पचाईंदमि लंच जे लाइ। 1 में 20 मिंट आहिनि ऐं मां जेको आहे भाॼी कटे हे ॿोड़ जे लाइ मसालो ठाहिण लाइ रखियो आहे। मेहा मुंहिंजा कटिजी तयारु थी विया आहिनि। हिते पटाटा बि ड्राई थी विया आहिनि, इन्हनि खे हाणे रखंदमि बास्केट में। मिर्च पहले इहे बि धोई छॾियमि, छो त पोइ अगरि पिया हुजनि हिकिड़ो ॿ बि ख़राबु थी वञे त ॿिया बि ख़राबु थी वेंदा आहिनि। हाणे मुंहिंजो वारो आहे हिते चिकन साफ़ु करण जो। हिनखे धोई हिसा करे ऐं फ्रीज़ कंदमि ऐं उन सां गॾु गॾु इहा भाॼीअ जो मुंहिंजो पचाइण जो सिलसिलो जारी रहंदो। भाॼी मुंहिंजी तयारु थी वई आहे, बसि थोरो हिन में पाणी आहे उहो ड्राई कंदमि। मानी बि पचाए छॾी आहे ऐं उन सां गॾु गॾु हिते धाणा बि कटे छॾिया आहिनि। त जीअं ई हिन भाॼीअ जो ऑइल अलॻि थींदो, ऑइल मां विधो ई थोरो अलॻि थींदो बि अलाए न थींदो। सो बहरहाल करिणो इहो ई आहे त जीअं चङी तरह भुॼी वञे। मुंहिंजो तेल थोरो जेतिरो बि हूंदो धार नज़र ईंदो। पाणी बिल्कुलु ड्राई करिणो आहे। हमेशह मां सब्ज़ियुनि जूं मां जेतिरियूं बि भाॼियुनि जूं रेसिपी सेखारियूं आहिनि न, हुन में मां इहो ॿुधायो आहे त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी का भाॼी पचायो त उनजो पाणी बिल्कुलु सुकाए छॾे। ऐं हीउ तरीक़ो हूंदो आहे मुंहिंजो, जॾहिं मां ॾिसंदी आहियां त तेल अलॻि थियो आहे या न थियो आहे या पाणी केतिरो आहे। त हाणे तव्हां ॾिसंदव न हिन में तव्हांखे तेल अलॻि नज़र ईंदो। जेतिरो बि थोरो घणो हिन में मां तेल विधो आहे।
उहो अलॻि थो नज़र अचे। सो हिन में मां मिलाईंदमि हाणे धाणा ऐं हीअ बोर्ड तयारु आहे। मां कंदमि लंच वेही, सुराण अञा न आई आहे छो त हुननि जा एग्ज़ाम्स थी विया आहिनि ॿारनि जा, पर रिज़ल्ट वग़ैरह ठाहिणु, पेपर चेक करण जो कमु हुननि वटि अञा हले थो, अचण वारी हूंदी। सो सुबुह बि 9 बजे वई, हुननि टाइम चेंज कया, ॿाहिरां ॿार नथा अचनि, स्टाफ खे सॾनि था त उहो 9 बजे। सो मज़ेदार लंच रेडी। मां वञा थी हाणे मंझंदि जी मानी खाइणु। उस इलाही तेज़ आहे ऐं हवा बि गरम आहे ऐं हवा घणी बि आहे। सो रिली हिते सुकी वई आहे त हाणे इनखे लाहे अंदरि खणी वेंदमि त जीअं वेड़े रखां, छो त हवा में बहरहाल डस्ट आहे इलाही सारी, ईअं न थिए त पोइ वरी उहा डस्ट हिन में बि पइजी वेंदी। ऐं मां जॾहिं सुकणो पई विझां हिनखे, मां इलाही इंजॉय पई कयां त मां ॼाणी वाणी हेड़ा पीसिस हिन में विधा आहिनि। जीअं ॾिसो निटिंग जी बास्केट, निटिंग जो सामान, हिते ही ॼाणी करे मां अहिड़ा नंढा नंढा पीसिस हिन में विधा आहिनि। सो मज़ो पियो अचे मूंखे ॾाढो, त मां ॾिसी करे पाण ई इंजॉय पई कयां हिनखे। जे करे हुयसि नंढा नंढा शिमला मिर्च। सो सांझे जी निमाज़ मां पढ़ी वरिती आहे। हाणे मां आई आहियां किचन में ऐं असां ठाहियूं था राति जी मानी। सुराण खे चमिचो त ॾे वॾो, त कुझु सम्झ में नथो अचे छा पचायूं। सो मां सोचां थी चिकन जूं 2-3 ॿूटियूं फ्राए कंदमि, त असां ॿिन्हिनि ॼणनि जे लाइ इहो काफ़ी थींदो। सो हिनखे मां कंदमि थोरी देरि मैरिनेट ॾही में ऐं इहे टिक्का मसाले में। अहिड़ी मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे, उहा शायदि चिकन स्ट्रिप्स आहे, उहा तव्हां ॾिसिजो। हिनखे ईअं हिन में थोरी देरि मैरिनेट कबो, उनखां पोइ पचाइबो, पोइ आख़िर में हिनखे ॾिबो कोयले जो धुओं। त मां चयमि त भला हे कमु थी कयां, तव्हां सां ॻाल्हाए बि वठां, कमु बि कयां गॾु गॾु। सो कॾहिं कॾहिं ही ॾाढी आसान तरकीब हूंदी आहे। मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त मां इहे मसाला जेके रेडीमेड आहिनि उहे न यूज़ कयां, पर फ्लेवर जे लाइ कंहिं ॾींहुं को महिमान अचे, कंहिं बि वजह खां वठिणा पवंदा आहिनि। सिर्फ़ु हिकिड़े चेंज जे लाइ त कुझु डिफरेंट कॾहिं पचाइणो पए, त उन हिसाब सां। सो हिन में मां थोरो ऑयल बि विझंदमि, हिनखे मिक्स करे थोरी देरि ढक ॾेई रखी छॾींदमि। चांवर सुराण भिजाए छॾिया आहिनि अॻु में ई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो सॼो ॾींहुं मंझंदि जी मानीअ खां पोइ, निमाज़ खां पोइ त मां आराम ई कंदे गुज़ारियो आहे। बसि अजीब हिकिड़ो शायदि मां पाण खे पाण बीमार कयो आहे। असल में मां सॼो ॾींहुं न्यूज़ चैनल ॾिसंदी आहियां न, त अॼुकल्ह त पाकिस्तानी असांजी ख़बर अथव सियासत जो छा हाल आहे, ख़बरुनि में छा मौजूदु थो रहे। सो बसि सॼो ॾींहुं उहो थी ॾिसां। सो शायदि मूंखे इन करे मां ॾिसी इहो मथे में मुंहिंजो सूरु पइजी वियो आहे कंध में। मां ईअं मज़ाक थी ठाहियां इहो पंहिंजो, पर मूंखे माना मर्ज़ु आहे इहो पूरो सभु कुझु ॾिसण जो। सो हीअ अदरक थूम अञा डिफ्रॉस्ट न थी हुई प्रॉपरली, पर बहरहाल थी वेंदी। सो हिनखे थोरी देरि रखंदमि, इहो पचंदो। हुनखां पोइ जॾहिं इहे अधु पको थी वेंदो, हिन मां कट लॻाए छॾिया आहिनि त जीअं ॿूटियूं बि जल्दी ॻरी वञनि। थोरी वॾी हूंदी त उहा देरि कंदी ॻरण में। उनखां पोइ पचाईंदमि चांवर। सिलाई बि न कई आहे कल्ह, जीअं कमीस कल्ह न टियों ॾींहुं सलवार सिबी, कमीस स्टार्ट कई, अलाए कल्ह कई, यादि नथो अचे। हे हाल अथव मुंहिंजो हाणे। सो अञा ताईं निंड में आहियां मां सॼी मंझंदि आराम करे करे, अञा बि मुंहिंजो आराम न खुटियो आहे। सो हिनखे ॾींदमि ढक। ओहो, हे हिन जो ढक न आहे, हलो थोरी देरि लाइ ठीकु अथसि। सो ॾही अंदरि कंदमि, मसालो वापसि सील करे ऐं जेको आहे फ्रिज में रखंदमि। चांवर पचनि था, चिकन बि हल्की बाहि ते दम ते रखियो आहे। सो हिन जी हीअ सूरत हाल आहे, बसि अचे पचण वारो आहे। ऐं हिते कोयलो बि कढी रखियो अथमि। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त हे कोयलो जेको आहे लाहौर जो आहे। जॾहिं असां लाहौर वियासीं त उते सुगंध वटि थेली भरियल पई कोयलनि जी, छो त 2 ॼणा बारबीक्यू कंदा रहंदा आहिनि। त मूंखे यादि आयो त मुंहिंजे घर मां कोयला ख़तमु थी विया आहिनि। उहे कोयला जेके ख़तमु थी विया, मां हैदराबाद मां खणी आई हुयमि। सो मुंहिंजो हाणे हितां कंहिंखां वठंदमि, मां उतां 2 कोयला विझी थेली में उहे खणी आई हुयमि। उहे अॼु हाणे इस्तेमालु थींदो पहिरियों दफ़ो। सो बसि कोयले जी बि हिस्ट्री आहे। तव्हां ॾिसो न त हर नंढी नंढी शइ जी का न का डिटेल हूंदी आहे। सो अॼु मुंहिंजे हिन कोयले जी इहा डिटेल आहे। सो हाणे मां पंहिंजे हिन खाधे खे कंदमि फाइनल ऐं तव्हां खां मोकिलाईंदमि अॼु तां। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी जेको आहे मिलंदासीं। सुभाणे मुंहिंजो अपॉइंटमेंट बि आहे डॉक्टर वटि।
जेको 2-3 ॾींहं पहिरियों मां टेस्ट कराए आई, कुझु ॾींहं पहिरीं जेको मां टेस्ट करायो हो त अपॉइंटमेंट वरितो त सुभाणे जो मिलियो, ट्यूसडे 29 मार्च। सो सुभाणे होॾे बि वञिणो आहे, कम त इलाही आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर हाणे निभाईंदासीं सभिनीनि सां। सो तव्हां खां मोकिलायूं था मुंहिंजी तरफ़ां इलाही सारी दुआऊं, इलाही सारो प्यारु, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो, इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सो तेसिताईं मोकिलायूं था। अलावा ही